दादू मवा के हक़ नासी दादू की अदालत मंशियात रखण वारे केस में दो साबित थियण जवाबदार के 4 साल कैद की सजा ॿुधाए छॾी आहे। अदालत जवाबदार पई छे के 4 साल कैद ऐं 30,000 ॾंड की सजा ॿुधाई आहे। जवाबदार खिलाफ के एन शाह थाणे ते कुछ महीना अॻु चर्च जो केस दाख़िल कयो वियो हो। अदालत जवाबदार खे सजा ॿुधाइण बाद हथकड़ियूं लॻाए सेंट्रल जेल हैदराबाद मोकिलियो आहे। दादू मां ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। दादू की अदालत मंशियात रखण वारे केस में दो साबित थियण ते जवाबदार के 4 साल कैद की सजा ॿुधाए छॾी आहे। अदालत जवाबदार ॿई छे के 4 साल कैद ऐं 30,000 ॾंड की सजा ॿुधाई आहे। जवाबदार खिलाफ कैन शाह थाणे ते कुछ महीना अॻु चर्च जो केस दाख़िल कयो पियो हो। अदालत जवाबदार खे सजा ॿुधाइण बाद हथकड़ियूं लॻाई सेंट्रल जेल हैदराबाद मोकिलियो। दादू मां ख़बर आवाज़ शेयर कयूं पिया। दादू की अदालत मंशियात रखण वारे केस में दो साबित थियण ते जवाबदार के 4 साल कैद की सजा ॿुधाई छॾी आहे। अदालत जवाबदार ॿई छे के 4 साल कैद ऐं 30,000 ॾंड की सजा ॿुधाई आहे। जवाबदार खिलाफ कैन शाह थाणे ते कुछ महीना अॻु चर्च जो केस दाख़िल कयो पियो हो। अदालत जवाबदार की सजा ॿुधाइण बाद हथकड़ियूं लॻाए सेंट्रल जेल हैदराबाद मोकिलियो।